अरे डी यार गिरी ना दिखेगा अजय वो मीरा से जाने में वो कभी लोग ऊपर अरे ओ मल्ला मेरू नाना अल्लाह बेटा अरे जी हम सारे चले लो अरे जी या फिर भी कुकर में आई को
समझायो है तो सजी जिंदगी में कुकरनि जो शौक़ कढी पर खटियो कोन खाधो अरे बाबा तू भी खटियो कोन खाईंदे ओ या क्रिकेट ओ यो लिफाफ तो घरो लगंदो काडो खटे तू लिफाफ तो छॾे छा कयो इहो त आहे पर ओ पर मर के छॾ बाबा छॾ पर के दुआ कर त मुंहिंजो हीरो खटे तो दोस्तनि खे ॾिसी मां मुंहुं कोननि में थो हलां बाबा ही हीरो थी 5 मेलियूं खटियूं अथई 5 लख वारियूं अरे लॻे त नसरी थो पर वज़न कुझु घटि अथसि ओ बाबा वज़न किरी छॾ आमरी जी बादाम खराईंदोमांसि ओ या इंटरव्यू ताक़त वारी दुबई में हीरो चए इहे हंदोमांसि ॾिस जाए पोइ थी पवंदो हाँ यार मालिक की करे तो मैं मलाई दी हाँ इंशाल्लाह पर तू ये बता डॉक्टर जाके मैं डॉक्टर के देखा रहे आए उनके मुताबिक कमजोरी थी कुछ पिस्ता बादाम खाओ ताकतवर सुयूं हड़ाए ओ या मिला जी हाँ मिला मुझे बादाम में हक थी न बाबा वो खून थी नहीं छेड़ा थी नहीं वो तो जो ये काम तो बता छॾ ओ यार मुखे भी बीमार कर दो मुखे भी बीमार करते अच्छा तो बेचार की आया नूर वाहते ओ यार आई मारो मुख बाबा यो बम कयो दी बम हां यो बम भला सोरा करनारे फुलिया न सलम तो नहीं हां उनन को हल वो भी को दौर हुंदो होयो जडे मानू फुलिया के ॾिसण लाइ पंज कढींदा होया ओ बाबा पुराने गानन के छॾ हल तो ने मां यार मत ने खाया अजो हां हल तो देखा अच्छा बाबा सॉरी बबलू आई बस ने अच्छा सॉरी बीबी मुझे 50,000 रुपया खर्च दियो बबलू मेहमान का खर्ची ना है बट भी मेरा मम्मी का
बबलू में मुझे साह पर सोच तोखे केर कुछ चे यूं भी मुखा बर्दाश्त नहीं थी क्या खबर का नौकरी मिले नौकरी नौकरी समोरी खबर आहे असा गरीबाला नोकरी कुठे आहे असा गरीबाला नोकरी के पाबंदी आहे बाकी पैसे इस्तेमाल करायला हर डिपार्टमेंट में नौकरी आहे तो प्राइवेट नौकरी कर फिलहाल प्राइवेट वाला नौकरी की जाए ना कोई क्यों ना ताकि नजर बनाए ताकि डिग्री सही है ये कि बेटे मोटा है होशियार नवाज छाती दो असांजो जेको किस्मत हाँ कल भी चाचू जमार आयो पंहिंजे हुन काणे पुट जे लाइ मुंहिंजो रिश्तो जाचण हाँ पर जंहिं समाज में बुरायूं चोट चढ़ी वञे उते समाजी क़दर ऐं रीतूं रस्मूं पाण मुरादूं विसारजी वेंदियूं आहिनि हाणे उहो ज़मानो न ई रहियो जॾहिं नाव थियल न्याणी जो केरु नाव बि खणंदो हो त गार हूंदी हुई हाणे त तुंहिंजी बेरोज़गारी ऐं गुर्बत जे करे रोज़ अनेक गारियूं मुंहिंजा पंहिंजा घरवारा मूंखे ॾींदा आहिनि समाज में हस्ती पर सोच अलाए छो इन्हनि मिड़े मजबूरनि जे बावजूद बि मूंखे पंहिंजो दामन सरशार थींदे नज़र थो अचे मुझे नहीं समझ में आया ताकि मैं सोच भी बड़ी हुई ताकि ऐसे ही चीज़ था मेरा मसला सदाई गमन जी गहराई में रहियो आहे इन्हनि गमन जे ॻार मां ॿाहिरि निकिरी ॿ टे घड़ियूं पंहिंजी प्यार लाइ बि कयूं मुझे को थी गया सोची क्योंकि खबर आहे रात मूवी ख्वाब देखो ऐं ख्वाब में तोखे सुनकी प्यास हाँ
मंगा हुई हाणे न आहे सुठो हिन में थी हलियो वञ अरे जॾहिं तव्हां पेट विछल हुयो डॿे तुंहिंजे पेट जा पैसा चवाए थो हल सघंदा हल तो हल पर ॿार खे छॾ हथ में धूड़ छॾो मां चवाए थो मां लुक हा ठीकु आहे आख़िरी मौक़ो चाहे थो पूरा 5 लख सोनी कैश इन हथ ते रखो हाणे थोड़ो 5 लख अरे तू ये नमन तो मुझे शानवास तो वनिता खुदा जी बात वनिता वनिता सच कुझु त मुंहिंजी रत तो साड़े छॾे हे मुंहिंजो हीरो हुनखे ॻाए वञे हे पंहिंजो मखण जो भलो सुख भाॻे थो बाबा हे पहिरीं चुप आहे भिलो करे मूंखे पलाद करिणो आहे मूंखे बाबा रमज़ान जो तूं हर दफ़ा तुंहिंजे कढे ई थो अचां भई हे बसि बाबा छॾो दुआ खे उहे कमु कयो वठो पे ॼाण जो यादि कंदे अमीर थींदासीं अमीर झट में हा
इहो 24 जो चंड में भाई कॾहिं थो निभाॻो छा बसि हुजे अस्सलामुअलैकुम मोहम्मद सलाम वालेकुम सलाम अदा रमजान तुंहिंजी शादी थींदी हा मुंहिंजा मिठड़ा आई करे पुराणे ने बि मां थियारे जो राति तो वञी तकलीफ़ मां दादी कर